जिनके उन्होंने बारन के मोनती रोड ते वेठान पर बच्चन सचे सां गॾु ही गैरतमंद सिंध जा पुट आहिनि, ही साफ़ी कलमकार, ही शागिर्द, ही कारोबारी माण्हू, ही टंडे मोहम्मद खान जा आबाददार, ही दुकानदार सभु आया आहिनि त एसपी होश खां कमु वठ ऐं ताजू खे गिरफ़्तार कर बच्चन सचे जी एफआईआर में बाक़ी उन जी चोरी जी असांखे ख़बर आहे। तो तू मस्करी तो समझी, मुल्ला काटार के तू मनी पीच जागी तो समझी, डॉक्टर अहमद जो जब 50,000 गिलासन कोप पर आसियात है खाली नासी के असासा है तरीके जो ठुकुन में मारे लिखता थी। खबरदार सुनाया था उन क्रेप से गद्दी डाली वह पैदा थी तरह सिमदारी का जो तू पहले नहीं याद करे बच्चों की पसंद पार्टी जा कारकुनन न की नौकरी लांगन न की प्लाट परमिट लांगन इस सिंध जा आशिकन इन तिरंगे झंडे ऐं पंहिंजे साथी लाइ कुर्बान थियण लाइ तयार अकबर भुट्टो ऐं बच्चन सचो तव्हांजी इख़लाक़ी सत्य आहे ताज मोहम्मद चुकी गिरी पियो आहे अॼु कमरे मां नथो निकिरे इहा तव्हांजी डॉक्टर कादिर हंसी जाम सादिक खे ॿुधायो त सिंध ऐं सिंध खां गैरत माण्हू सिंध जो शऊर ही आहे। तव्हां असां जनरल जहाजी मस्करी बर्दाश्त न कई, असीं जाम सादिक जी मस्करी न बर्दाश्त कई, असीं डिक्टेटर परवेज़ मुशर्रफ जी मस्करी बर्दाश्त न कई, तॾहिं तुंहिंजा मुला मस्करी बर्दाश्त कंदासीं। अॼु खां पोइ तूं लाहे कंहिंखे हथ त तूं घर में निंड करे वञी त असांजे ॾुच ते लानत करे